अस्सलामुअलैकुम दोस्तों, చాలా खुश क्या तो यारनि दोस्तनि खे ख़ुशामदीद थो चवां त जी हा दोस्तो त हिन जेके जनवरी में बरसातनि जा स्पेल जेके ॿ आया आहिनि हिकिड़ो त कुझु ठीकु हो पर जेको रातो की बरसाति तक़रीबन माना सुठी वसी आहे किथे नुक़सानु जाम कयो आहे पर अल्लाह जे रहम फज़ल सां सिंध में एतिरो कुझु कयो आहे पर बलोचिस्तान वारो साइड जाम नुक़सानु कयो आहे अञा बरसाति ॿुधाइनि पिया पर हाल फ़िलहाल त अॼु त सिंध में मौसम फुल साफ़ आहे ऐं हीअ असां ॿनी खे पाणी ॾेई रहिया आहियूं त ॾिसी सघो था पाणी हले पियो ॿनी में ऐं ककर बि आहिनि कड़ा कड़ा बादल बि आहिनि तक़रीबन हिन बरसाती मौसम में पर चवनि पिया त शाम ताईं मौसम सिंध में साफ़ थी वेंदी बादल त अञा हलनि पिया पर बरसाति वारा न आहिनि हिन करे सो वरी बि 14 ग्राम ॿुधाइनि पिया सिस्टम पर अलाह करे न अचे त सही आहे छो त हींअर माण्हुनि जूं वीचारियूं कनि कोन पाणी बि ॾियनि पिया मथां वरी बरसाति तो मुंहिंजे करे ॿियो संगत अवां खां पुछंदुसि त तव्हां वटि केतिरे क़दुरु बरसाति पई आहे हुनखे वसी त पूरी सिंध में आहे पर हाल फ़िलहाल किथे जाम पई आहे किथे कीअं पर हिन वक़्तु हीअं वॾी बरसाति आहे सो उम्मीद कयां थो त